بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. درود شریف اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. जिस ताईं ही कुरान पढ़ण वारा ऐं पढ़ाइण वारा, कुरान मजीद ॿुधण वारा ऐं ॿुधाइण वारा, ये आलिम ई हाफ़िज़ ई मस्जिदूं ई मदरसा ई वैज़ ई जलसा आहिनि, तेसि ताईं कुरान बि आहे त दुनिया जो जहान बि आहे। छो त दुनिया में सिर्फ़ टे शयूं आहिनि, हिकु ख़ालिक, ॿियो मख़लूक, टीं अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मख़लूक आहे। ज़ालिकुम अल्लाहु रब्बुकुम ला इलाहा इल्ला हुवा ख़ालिकु कुल्लि शै। फरमाई तव्हांजो रब, तव्हांजो मालिक, तव्हांजो ख़ालिक सिर्फ़ अल्लाह आहे, बाक़ी हर शइ मखलूक आहे। आसमान मखलूक, ज़मीन मखलूक, जन्नत जहन्नम मखलूक, इंसान मखलूक, जिन्न मखलूक, फ़रिश्ता मखलूक, 1,24,000 अंबिया ऐं रसूल भी मखलूक। पर आमिना जो लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मखलूक आहे, ख़ालिक सिर्फ़ अल्लाह। टी अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मख़लूक आहे, उहो अल्लाह जो क़ुरान आहे, जेको न ख़ालिक आहे न मख़लूक आहे, बल्कि ही क़ुरान रब जी सिफ़त आहे, रब जो कलाम। अल्लाह ताला पंहिंजे सिफ़तुनि सां हुयो, अल्लाह ताला आहे, अल्लाह ताला बाक़ी रहंदो। त क़ुरान बि हुयो, क़ुरान आहे, क़ुरान क़यामत ताईं बाक़ी रहंदो। हूअं बि उसूल आहे त जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे, अल्लाह उन जी हिफ़ाज़त कंदो आहे। जीअं बैतुल्लाह माना अल्लाह जो घर, बैत जी निस्बत अल्लाह ॾे आहे। अल्लाह पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे न कई? अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर काए आयो बैतुल्लाह खे ढाहण जे लाइ। मिना ऐं अरफ़ात जे विच में हिकिड़ी वादी आहे मुहस्सब, इते अची अबरा जो लश्कर बीठो। साईं जन जे ॾाॾे ख़्वाजा अब्दुल मुतलिब जा उठ पिया चढ़नि, अबरा जे फ़ौज ने उठ ॿधा। अबरा बादशाह चयो जेको बैतुल्लाह जो मुतवली आहे उहो हाज़िर थिए, उन सां ॻाल्हियूं थींदियूं। उन वक़्त में बैतुल्लाह जो मुतवली साईं जन जो ॾाॾो ख़्वाजा अब्दुल मुतलिब हुयो, वॾो कदावर, हसीन, जमील, रोब ताब वारो माण्हू। रिवायत में अचे तो जब अब्दुल मुत्तलिब अबरा जे साम्हूं आयो तो उन ते एॾो रोब थी वियो जो इस्तक़बाल में उथी बीठो।
अबरा बादशाह चयो जनाब असांजो मक़सदु मके जे माण्हुनि सां जहिड़ो न आहे, मके जी आवाम सां असांजी दुश्मनी न आहे, असांजो जहिड़ो बैतुल्ला सां आहे। बैतुल्ला ड्राहे असां वापसि यमन हलिया वेंदासीं। रुकावट बणिबो तव्हां त पोइ तव्हां सां जहिड़ो। तो ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो जनाब तव्हांजे फ़ौजनि मुंहिंजा उठ ॿधा आहिनि, महिरबानी कयो असांखे पंहिंजा उठ वापसि कयो। त अबरा हैरान थी वियो, ही बैतुल्ला जो मुतवली, इनखे बैतुल्ला जो फ़िक्र कोन्हे, इनखे उठनि जो फ़िक्र आहे। उन वक़्त में जनाब ख्वाजा अब्दुल मुतलिब अबरा बादशाह के जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो जनाब इन्हनि उठनि जो मालिक मां हा, तंहिंजे करे मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे उठनि खे छॾायां, बाक़ी इन बैतुल्ला जो मालिक मां न आहियां, बैतुल्ला जो मालिक असांजो अल्लाह आहे। रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण कंदो। ॿुधायो मुसलमानो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? फरमाई अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील वअरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल। फरमाई जना अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर कायायो बैतुल्ला खे ढाहण जे लाइ। रब फरमायो पोइ हुन जे मुक़ाबले जे लाइ मां रब पाण हेठि लही कोन आयुसि। का फ़रिश्तनि जी तरबियत याफ़्त फ़ौज हुन जे मुक़ाबले जे लाइ न आई। या अल्लाह भला करो तुंहिंजो लश्कर हो। अल्लाह से फरमायो वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू वमा हिय इल्ला ज़िक्रा लिल बशर। रब फरमायो मुंहिंजो हिकिड़ो लश्कर कोन अथव, हज़ारे मां ख़ुदा जा लश्कर अथव। आसमान मुंहिंजो लश्कर, ज़मीन मुंहिंजो लश्कर, हवाई तूफ़ान भी मुंहिंजो लश्कर अथव, ॿोॾ ऐं सैलाब भी मुंहिंजो लश्कर अथव, बाहि भी मुंहिंजो लश्कर अथव, दरिया ऐं समुंदर भी मुंहिंजो लश्कर अथव, किवलियूं माकोड़ा भी मुंहिंजो लश्कर अथव, मच्छर भी मुंहिंजो लश्कर अथव। वमा यअलमु जुनूद रब्बिक इल्ला हू। रब फरमायो मुंहिंजी हिकिड़ी फ़ौज कान अथव, हज़ारे मां रब जूं फ़ौजूं आहिनि, तव्हां कहिड़ी फ़ौज जो मुक़ाबिलो कंदो? मां पंहिंजे फ़ौजुनि खे पाण थो ॼाणा, तव्हांखे कोई पतो न आहे। या अल्लाह भला उन ताक़तवर फ़ौज जे मुक़ाबले जे लाइ कहिड़ो तुंहिंजो लश्कर आयो? अल्लाह से फरमायो व अरसल अलैहिम तयरन अबाबील। फरमायो उन्हें अबरा जी ताक़तवर फ़ौज, हाथियुनि वारी फ़ौज जे मुक़ाबले जे लाइ मां रब जे को लश्कर मोकिलियो, वो नंढड़नि पखियुनि जो लश्कर हो। झिरकी जेतिरा नंढड़ा पखी आहे। या अल्लाह भला उन्हनि वटि गोरी मिसाइल हुयो, जेतिरी जूं उन्हनि वटि गोलियूं हूं। फरमाइनन तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील। दाल जे चणे जेतिरियूं नंढड़ियूं पथरियूं खणी आया। ॿ चंबनि में हिकिड़ी चोंब में उहे पथरियूं उन्हनि पखियुनि उछलायूं। हिकिड़ी भी पथरी निशाने खां गुस्से कान भई। जंहिं भी फ़ौजीअ जे मथे ते उहा पथरी किरे भई, उन फ़ौजी खे किरास करे
हाथी के क्रॉस करे वही ज़मीन में सुराख पई करे। उन ही वक्त में वो फौजी हाथी समेत फाटी ज़रा ज़रा बजी पियो वञे। फजअलहुम कास्फिम माकूल, फरमाई मां इएं करे छॾियो मान जो ओलग गाह हुजे। ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? रसूलुल्लाह माना अल्लाह जो रसूल, रसूल जी निस्बत भी अल्लाह ॾे अथव। जीअं बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, ईअं रसूलुल्लाह जी भी रब हिफ़ाज़त कई। सब मके जा सरदार तरारू खणी अचे बैत नबूवत जे ॿाहिरां बीठा, फ़ैसिलो कयूं त बसि मोहम्मद मुस्तफ़ा के माज़ अल्लाह क़त्ल कंदासीं। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब तूं ॿाहिरि निकिर। या अल्लाह मां किथों निकिरां, गिराट जेतिरी भी जाइ ख़ाली न आहे। अल्लाह से फरमा मुंहिंजा सोना मां रब तोसां गॾु हाँ, पत्थरनि जी मुठो छिला। वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। रब फरमायो पत्थरनि जी मुठो छिलाइण तुंहिंजो कमु आहे। इन्हनि पत्थरनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जे अखियुनि खे अंधो बना, तुंहिंजे वार वार जी हिफ़ाज़त करो मां रब जो कमु। वल्लाहु यासिमुका मिनन नास, मुंहिंजा सोना तोखे गार्ड रखण जी इजाज़त कान्हे का, तोखे पहरेदार रखण जी इजाज़त कान्हे का। तूं अकेलो मैदान में निकिरी पओ, तुंहिंजी हिफ़ाज़त करण वारो मां रब पाण। ॿुधायो अल्लाह पंहिंजे रसूल जी हिफ़ाज़त कई या न कई? वलीउल्लाह, वलीअ जी निस्बत भी अल्लाह ॾे अथव, माना अल्लाह जो दोस्त। जीअं बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, जीअं रसूलुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, बेराज कॉलोनी जा मुसलमानों ईअं रब पंहिंजे दोस्तनि जी भी हिफ़ाज़त कंदो अथव। हा त मां तोखे क़ुरान मजीद जे रोशनी में रब जे दोस्तनि जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। दकियानूस हिकिड़ो ज़ालिम बादशाह हुयो, सॼी दुनिया ते हुनजी हुकूमत। हिकिड़े पासे ॾांहुं बुत बीहारियईं, ॿिए पासे ॾांहुं बाहि जो मच ॿाराईं। पूरे मुल्क में ऐलान कई जेको मुंहिंजो सजदो कंदो, मुंहिंजे बुत जो सजदो कंदो, उनखे जहिड़े बाहि में जलाईंदुसि। उनखे नौकरी मिलंदी, उनखे उहिदा मिलंदा, उनखे पैसा मिलंदा। जेको मुंहिंजो ऐं मुंहिंजे बुत जो सजदो न कंदो, उनखे बाहि में साड़ींदुसि। ऐं यादि रखो मुसलमानों, इन्न लिकुल्लि फ़िरऔन मूसा, जिथे बातिल फ़िरऔन जी सूरत में ईंदो आहे, उते हक़ हज़रत मूसा जी सूरत में ईंदो। बातिल निमरूद जी सूरत में साम्हूं ईंदो त हक़ हज़रत इब्राहिम जी सूरत में साम्हूं ईंदो। बातिल अबू जहल, अबू लहब, उतबे ऐं शैबे जी सूरत में साम्हूं ईंदो त हक़ मोहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में साम्हूं ईंदो। बातिल जेकॾहिं बिदअत, राफ़िज़ियत, क़ादियानियत, सरमाएदाराना निज़ाम जे सूरत में साम्हूं ईंदो त हक़ इंशाअल्लाह उलमा, हक़ उलमा देवबंद, जमियत उलमा इस्लाम जी सूरत में साम्हूं ईंदो। सब वॾा वॾा नवाब, सरदार, खान, बादशाह जो भी सजदो पिया कनि त बुत जो भी सजदो पिया कनि। कुरान तो फरमा इन्नहुम फित्यतुन, उते चंद नौजवान हा। फित्यत माना चंद। सयक़ूलून सलासतुर राबिउहुम कल्बुहुम, के पिया चवनि टे हुया चौथों कुतो हो। वयक़ूलून खमसतुन सादिसुहुम कल्बुहुम, के पिया चवनि पंज हा, छहों हुननि सां कुतो बि हुयो। वयक़ूलून सबअतुन वसामिनुहुम कल्बुहुम,
के पिया चवन 7 हुया 8 कुतो हो, बहरहाल 4 या 5 या 6 या 7। आमनू बिरब्बिम पंहिंजे रब सां वाइदो कयूं, या अल्लाह असां पंहिंजी जान कुर्बान कंदासीं पर तोखां सवा ॿिए जे आॾो न झुकंदासीं। वरबतना अला कुलूबिहिम, रब फरमा उन्हनि जे दिलनि खे असां मज़बूत कयोसीं। इज़ क़ामू बीठा, सभु माण्हू झुकनि पिया, 7 नौजवान बीठा। बादशाह जन्मों जो सजदो छो था कयो? उन्हनि नौजवाननि चयो फ़क़ालू रब्बुना व रब्बुस समावाति वल अर्ज़, बादशाह तू भी असांजो रब नाहीं, तुआरो बुत भी असांजो रब नाहे, असांजो रब उहो आहे जेको आसमाननि जो बि रब त ज़मीन जो बि रब। लन नदउअ मिन दूनिही इलाहा, असां रब खां सवा ॿिए जे आॾो कोन झुकंदासीं। बादशाह चयो ठीकु आहे, सुभाणे ताईं तव्हांखे मोहलत आहे, सोचो। उहे 7 ई नौजवान निकिता कि गार में अची वेठा, कुतो भी उन्हनि सां गॾु। वकल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिलवसीद, क़ुरान तो फरमाओ कुतो भी उन गार जे ॿाहिरों सन में पंहिंजे टंगुनि खे खिंडेरी वेठो। कुतो नेकनि ऐं सालिहनि जी सोबत में आयो, कुत्ते नेकनि ऐं सालिहनि सां संगत रखी, जिथे नेकनि जो ज़िक्र उते उन कुत्ते जो ज़िक्र। उलमा फरमाइनि था क़यामत जो ॾींहुं थींदो इहो कुतो जेको नेकनि जी सोबत में रहियो, अल्लाह ताला हिन कुत्ते खे हुन बलम बाहुरा बुज़ुर्ग जी सूरत ॾींदुसि, उन जो रूह न कुत्ते में विझी करे उन कुत्ते खे नेकनि जी सोबत जे करे वञी जन्नत में पहुचाईंदो। ऐं उहो बलम बाहुरा जेको बुज़ुर्ग हो, वॾो बुज़ुर्ग, मुस्तजाब दुआ हो, जेका बि दुआ घुरंदो अल्लाह ताला उन जी दुआ खे क़बूल कंदो हो। ज़ालिम लालच में अची वियो, उन जी ज़ाल खे पैसा मिलिया, सोन मिलियो, पंहिंजे ज़ाल जे चवण ते मूसा अलैहिस्सलाम जे लाइ बददुआ कई, फमसलुहु कमसलिल कल्ब इन तहमिल अलैहि यल्हस औ तत्रुकुहु यल्हस ज़ालिका मसलुल कौमिल लज़ीना कज़्ज़बू बिआयातिना फ़क़ुसुसिल क़सस लअल्लहुम यतफ़क्करून। अल्लाह जे नबी जे टक्कर में आयो, सालिहनि सां मुक़ाबिलो कई, उहो बुज़ुर्ग कुतो थी वियो। जीअं कुतो वेठो हूंदो आहे तॾहिं बि सहकंदो आहे, हलंदो आहे तॾहिं बि सहकंदो आहे, हुन जी ज़ुबान कुते वांगुरु ॿाहिरि निकिरी आयसि। सो महिरबानी कयो, अहिड़ा बुज़ुर्ग न थियो जो नेकनि ऐं सालिहनि सां टक्कर खाओ। अलाह वारनि सां मुक़ाबिलो कंदव, टक्कर खाईंदव, कुता थी वेंदव। तूं ऐं मां कहिड़ा बुज़ुर्ग हो, बलम बावरा त बुज़ुर्ग हो। कुरान तो फरमा पाण में मशवरो कयूं त हाणे छा कजे। बादशाह त चयो आहे त सजदो न कंदो त तव्हांखे बाहि में साड़ींदुसि। 7 नौजवाननि पाण में मशवरो कयो, पंहिंजी जान कुर्बान कंदासीं, वतन छॾींदासीं, अबे अम्मा खे छॾींदासीं, पर रब खां सवा ॿिए जे आॾो कोन झुकंदासीं। पोइ सुम्ही पिया मशवरो करे, सुम्ही पिया। पोइ उन्हनि खे निंड अची वई। या अल्लाह केतिरो वक़्तु निंड अची वयनि, हिकिड़ी राति, हिकिड़ो ॾींहुं, हफ़्तो या महीनो, साल या 2 साल। फरमाईन वलबिसू फी कहफिहिम 300 सिनीन,
वज़दादू तिस्आ। रब फरमायो मां पंहिंजे दोस्तनि खे निंड ॾेई छॾियमि पर 309 साल 309 साल निंड में 309 सालनि जे अंदरि फरमाई मुंहिंजे दोस्तनि खे बुख बि न लॻी। 309 सालनि जे अंदरि मुंहिंजे दोस्तनि खे उञ बि न लॻी। मुंहिंजे दोस्तनि जा लटा बि मेरा कोन थिया। मुंहिंजे दोस्तनि जा न बि वॾा कोन थिया, उन्हनि जा वार बि वॾा कोन थिया। 309 साल गार में सुता पिया पर उन्हनि खे थक बि कोन थियो। अल्लाह से फनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातल शिमाल। फरमाई मां रब उन पंहिंजे दोस्त जे पासनि खे बि तब्दील कंदो रहियुसि। कर महिल सॼे पासे सुता पिया, कर महिल खॿे पासे सुता पिया। सुम्मा बाअसनाहुम। रब फरमायो 309 सालनि खां बाद मां रब उन्हनि खे उथारियुमि। सुभान अल्लाह। हिन उम्मत खे हिकिड़ो मसलो सम्झाइण जे लाइ रब खे पतो हुयो त आख़िरी ज़माने में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके चवंदा मुंहिंजे मुर्शिद जे मज़ार ते झटकी थी वे त साईंअ खे ख़बर पइजी थी वञे त नरो आया मांदी आहे। अहिड़ा माण्हू बि पैदा थींदा जेके चवंदा साईं मुंहिंजो मुर्शिद एॾो ख़बरदार आहे जो मुरीद जे घर में दाल पचंदी आहे, मच्छी पचंदी आहे त साईंअ खे ख़बर पइजी वेंदी आहे। इन्हनि खे मसलो सम्झाइण जे लाइ रब फरमा सुम्मा बाअसनाहुम। मां रब पंहिंजे दोस्तनि खे उथारियुमि। लियतसाअलू बैनहुम। रब फरमा हिक ॿिए खां सुवाल कयो त केतिरो वक़्तु हिते गार में टिकिया हो। माण्हू त चवंदा त वलीअनि खे हर शइ जी ख़बर पवंदी आहे। तव्हां ॿुधायो केतिरो वक़्तु हिते टिकिया हो। काल काइलुम मिनहुम कम लबिस्तुम। हिकिड़ो उन्हनि जो अमीर हुयो, पुछा कनि केतिरो वक़्तु हिन गार में तव्हां रहिया हो। कालू लबिसना यौमन औ बाज़ यौम। कंहिं चयो असां ॾींहुं टिकिया आहियूं, कंहिं चयो अधु ॾींहुं टिकिया आहियूं, कंहिं चयो ॾींहं जो हिसो टिकिया आहियूं। हुया बि ख़ुदा जा सचा वली, हुया बि जहिड़ा निंड में सुता पिया पर उन्हनि खे पतो कोन पियो त असां केतिरो वक़्तु गार में टिकिया आहियूं। मालूम थियो त हर शइ खे ॼाणण वारो हिकिड़ो अल्लाह अथव। पंहिंजा अक़ीदा बि सही कयो। वइंदहु मफ़ातिहुल ग़ैब ला यअलमुहा इल्ला हू। क़ुरान तो फरमा ग़ैब खे ॼाणण वारो हिकिड़ो अल्लाह अथव। यअलमु मा फिल बर्रि वल बहर। हिन ज़मीन ते इंसान केतिरा, जानवर केतिरा, बकरियूं केतिरियूं, रिढूं केतिरियूं, मेंहूं केतिरियूं, ढगियूं केतिरियूं, गिदड़ केतिरा, लूमड़ केतिरा, शींहं केतिरा, मिरूं केतिरा। क़ुरान तो फरमायो त रब खे पतो अथव पर इन्हनि बकरनि ऐं रिढुनि में ऐं ढगियुनि जानवरनि जे पुठी ते वार केतिरा इहो बि रब खे पतो अथव। अछा वार केतिरा, कारा वार केतिरा, ॻाढ़ा वार केतिरा इहो बि अलाह खे पतो अथव। यअलमु मा फिल बर्रि। हिन ज़मीन ते वण केतिरा, बबुरनि जा वण केतिरा, ॿेरनि जा वण केतिरा, लीमनि जा वण केतिरा, नारगियुनि जा वण केतिरा, अंबनि जा वण केतिरा। क़ुरान तो फरमा इहो त रब खे पतो अथव पर इन्हनि लीमनि में लीमा केतिरा, पन केतिरा, नारगियुनि में नारगियूं केतिरियूं, पन केतिरा, बबुरनि में पन केतिरा, पापड़ा केतिरा। क़ुरान तो फरमा इहो त रब खे पतो अथव पर वमा तस्कुतु मिन वरक़तिन इल्ला यअलमुहा। जनवरी जे महीने में उत्तर जी थधि जे करे, हवा जे करे इन्हनि वणनि मां पन किरिया केतिरा, बीठा केतिरा इहो बि अल्लाह खे पतो अथव। वला हब्बतिन फी
ज़ुलुमातिल अर्ज़ि वला रत्बिन वला याबिस इल्ला फ़ी किताबिम मुबीन। तव्हां ज़मीन में दाणा केतिरा पोखिया, कणिक जा दाणा केतिरा, जुअर जा दाणा केतिरा, बाजरी जा दाणा केतिरा, लूसण जो बेजारो केतिरो, सॻिड़े जो बेजारो केतिरो, भींडियुनि जो बिज केतिरो, तूरियुनि जो बिज केतिरो। क़ुरान तो फरमायो त रब खे पतो अथव, पर हे दाणा ॼावा केतिरा, न ॼावा केतिरा, इहो बि रब खे पतो अथव, पर हे सला सुकल केतिरा, सावा केतिरा, इहो बि रब खे पतो अथव। इन्हनि सभिनी शयुनि खे ॼाणण वारो केरु आहे? हिकिड़ो अल्लाह। त बहरहाल मां अर्ज़ पे कयमि त जंहिंजी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे, अल्लाह हुनजी हिफ़ाज़त कंदो आहे। ॿुधायो रब पंहिंजे दोस्तनि जी हिफ़ाज़त कई या न कई? कलामुल्लाह, इन कलाम जी निस्बत कंदे आहे अल्लाह ॾे। कलामुल्लाह माना अल्लाह जो कलाम। जीअं बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, जीअं रसूलुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, जीअं पंहिंजे दोस्तनि जी रब हिफ़ाज़त कई आहे, बेराज कालू जी ना मुसलमानों, ईअं हिन कलामुल्लाह जी हिफ़ाज़त करण वारो बि रब पाण अथव। इन जे करे अल्लाह से फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह से फरमाई क़ुरान मजीद असांजो ख़ज़ानो आहे, तंहिंजे करे हिन जी हिफ़ाज़त बि असां पाण कंदासीं। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान कुरान, अज़मत कुरान। पानी तक खाई बैठा है, आवाज मत हो। या अल्लाह, या अल्लाह, इन कीमती खजाने जी हिफ़ाज़त थींदी किथे? लोही कोटल में, मज़बूत किलल में, लोह जे अलमारिल में, बैंकुनि में, पुलिस ऐं फ़ौज जे पारे में। फरमाईन बल हुव आयातुम बय्यिनात फ़ी सुदूरिल लज़ीना ऊतुल इल्म। अल्लाह से फरमायो असां पंहिंजे खज़ाने जी हिफ़ाज़त कई आहे इन्हनि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में। ओ ही जेके मदरसे में आलिम ऐं हाफ़िज़ ऐं तालिब ग़रीब मिस्कीन पढ़नि पिया, इन्हनि जे सीननि में अल्लाह जो ख़ज़ानो महफ़ूज़ अथव। तव्हांजे वॾेरे सरदार जो ख़ज़ानो का कोट में, का किले में महफ़ूज़ हुजे, ऐं उन कोट ऐं किले खे केरु खाट हणे, वॾेरो छॾींदो? त यादि रखो मुसलमानों, अल्लाह जो ख़ज़ानो इन्हनि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में अथव। जेको इन्हनि खे खाटण जी कोशिश कंदो रह, फमा थो मां न छॾींदोसांनि। सो महिरबानी कयो, इन्हनि आलिमनि ऐं हाफ़िज़नि सां ॾाढा बि न ॻाल्हाईंदा कयो, छो त इन्हनि जे सीननि में अल्लाह जो ख़ज़ानो महफ़ूज़ अथव। इन्न वली अल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुव यतवल्लस्सालिहीन। रब फरमाइनि जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार मां रब आहियां। अॼु हर क़ौम थी चए त साईं असांजो सरदार ऐं सरपरस्त फलाणो सरदार आहे। चांडिया था चवनि त असांजो सरदार सरपरस्त फलाणो आहे। मगसी था चवनि त असांजो सरदार ऐं सरपरस्त फलाणो आहे। शेख था चवनि त असांजो सरदार ऐं सरपरस्त फलाणो आहे। जोगी था चवनि त असांजो सरदार ऐं सरपरस्त फलाणो आहे। पर क़ुरान तो फरमा वहुव यतवल्लस्सालिहीन। इन्हनि सालिहनि आलिमनि ऐं तालिबनि जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार मां रब आहे। पोइ जंहिंजो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार रब हुजे, दुनिया जी का ताक़त उन्हनि सां मुक़ाबिलो कंदी? नजूमिन फ़िरौन खे चयो, फ़िरौन बनी इसराइल में हिकिड़ो ॿार पैदा थींदो जेको तोखे बि ख़तमु कंदे, तुंहिंजे बादशाही खे बि ख़तमु कंदो।
फिरौन आर्डर जारी करे छॾियो त जेको बि ॿार ॼमे उनखे ज़िबी कयो। युक़त्तिलून अबनाअहुम वयस्तहयून निसाअहुम। कुरान तो वम 70,000 बनी इसराइल जा मासूम बच्चा उन्हें ज़ालिम ज़िबे कराए छॾिया। जीअं मां बचा मुंहिंजी बादशाही बचे, पर उहो वक़्तु बि आयो जो मूसा अलैहिस्सलाम मैदान में अची वियो। सब जो सुभान। नजूमिन फिरौन खे चयो, फिरौन उहो ॿार मैदान में अची चुको आहे, पैदा थी चुको आहे, जेको तोखे ई तुंहिंजी बादशाही खे ख़त्म कंदो। उन ई वक़्त में फिरौन ऑर्डर कयो त जेको बि ॿार ताज़ो ॼावल हुजे उनखे ज़िबे करे मुंहिंजे साम्हूं पेश कयो। हेॾो हज़रत मूसा जी अम्मा रोए थी पई। बच्चो ॼमंदो आहे त अम्मा ख़ुशि थींदी आहे, रोए थी पई। मूसा अलैहिस्सलाम खे चुमियूं ॾेई करे चए थी अॼु मुंहिंजे बच्चे खे मुंहिंजे साम्हूं ज़िबे कंदा। पर अल्लाह से फअौहयना इला उम्मि मूसा अन अर्ज़ी। ओ मूसा जी अम्मा घबरा न, परेशान न थी। वहुव यतवल्ला सालिहीन। इन जो सरपरस्त ज़िम्मेवार मां रब आहियां। तूं पंहिंजे बच्चे खे खीर पियारीस, ॿ कम कर। अन अर्ज़ी, पहिरें नंबर ते पंहिंजे बच्चे खे खीर पियार। फ़इज़ा ख़िफ़्ति अलैहि फ़अल्क़ीहि फ़िल यम। जंहिं महिल दुश्मन जो ख़ौफ़ महसूस करी त इन पंहिंजे बच्चे मूसा खे पेटीअ में बंदि करे दरियाए नील में उछलाईस। या अल्लाह, हू पिया ज़िबे कनि, हाणे मां पंहिंजे बच्चे खे पाण मारियां। पेटीअ जा सुराख खुलियल हूंदा त पाणी अंदरि वेंदो, ॿुॾी वेंदो। जेकॾहिं पेटी जा सुराख बंदि कयमि त ॿूसाटिजी मरी वेंदो। हूअं बि मौत, हीअं बि मौत। अल्लाह से फरमायो, मूसा जी अम्मा घबरा न, वहुव यतवल्ला सालिहीन। इन जो सरपरस्त ज़िम्मेवार मां रब। जेका बि घर में पेटी हुजे बसि हुन में बंदि करे। का नई पेटी कान ठाराई, पानी प्रूफ न। वला तखाफी वला तहज़नी। रब फरमायो खौफ भी न कजा। मता खौफ करी त पाणीअ में ॿुॾी वेंदो या ॿूसाटिजी वेंदो। वला तहज़नी, ॾुख भी न कजा, गम भी न कजा। मता ईअं सम्झी त अलाए केतिरा साल मूंखों जुदा थी वेंदो, अलाए मिलंदो अलाए न मिलंदो। अल्लाह से वहुव यतवल्ला सालिहीन। इन जो सरपरस्त मां रब आहियां। इन्ना रादूहु इलैक। अॼु जो अॼु मां न मूसा खे तुंहिंजे झोलीअ में मोटाईंदुसि। खीर तूं पियारींदीअ, वज़ीफ़ो दुश्मन ॾींदो। हज़रत मूसा जी अम्मा मूसा अलैहिस्सलाम खे खीर पियारे पेटीअ में बंदि करे दरियाए नील में उछलाईस। फल्तक़तहु आल फ़िरऔन लियकून लहुम अदुव्वन व हज़ना। सब जो सुभान। उहा पेटी लुढ़ंदी लुढ़ंदी उन किनारे साहिल ते वञे पहुती जिथे मूसा जो दुश्मन फिरौन बीठो। पेटीअ खे ॻोल्हियो, मूसा अलैहिस्सलाम। अल्लाह जो नबी त ख़ूबसूरत हूंदो आहे। अल्लाह से फरमायो, वअल्क़ैतु अलैक महब्बतन मिन्नी। नजूमिन फिरौन खे चयो त इहो ॿारु अथई जेको तोखे ख़त्म कंदुई। पर जंहिंजो सरपरस्त ज़िम्मेवार रब हुजे, दुनिया जी कहिड़ी ताक़त है, फिरौन छा करे सघंदो हुनखे। अल्लाह से फरमायो, मां मूसा जी मोहब्बत सभिनी जे दिलनि में विझी छॾियमि। जेको बि मूसा खे ॾिसे पियो मोहब्बत में क़ैद पियो थी वञे। वज़ीर भी चवनि पिया त अलाह करे ही बच्चो बची वञे। मुशीर भी चवनि पिया, कासाई भी चवनि पिया त हिन बच्चे ते असांजी काती न वहे।
एतिरे में वक़ालत इम्रातु फ़िरऔन जी घरवारी बीबी आसिया उन जी नज़र जनवल मूसा ते पई त उन नारो हयो कुर्रतु ऐनिन ली वलक, ही बच्चो मुंहिंजे अखियुनि जो बि ठार आहे तुंहिंजे अखियुनि जो बि ठार आहे। ला तक़तुलू, भली सॼी दुनिया ख़तमु थी वञे, बादशाही ख़तमु थी वञे, पर ही बच्चो मां तोखे क़तलु करो न ॾींदुसि। अज़ा यनफ़अना औ नत्तख़िज़हु वलदा, असांजे मुल्क जो वारिस ऐं वाली इहो ई बच्चो थींदो। वाह रब तुंहिंजी कुदरत। फ़िरौन चयो बीबी आसिया खे त तुंहिंजे अखियुनि जो ठार आहे, मुंहिंजे अखियुनि जो ठार न आहे। ख़बर पइजी वियसि त इहो मुंहिंजो दुश्मन आहे, पर वहुव यतवल्ला सालिहीन, जंहिंजो सरपरस्त रब हुजे फ़िरौन उनखे छा करे सघंदुसि। मूसा अलैहिस्सलाम रोए पियो। बीबी आसिया फ़िरौन खे जो जल्दी कर मिस्र जूं जेके बि मायूं आहिनि दायूं उन्हनि खे घुरा। सभु मिस्र जूं मायूं दायूं पहुची वयूं खीर प्यारण जे लाइ। अल्लाह से वमा वहरमना अलैहिल मराज़िय मिन क़ब्ल, ओ मूसा ख़बरदार तोखे कंहिं बि दाईअ जो खीर पीअणो न आहे, सभिनी दायुनि जो खीर तो ते हराम आहे। मां रब वाइदो कयो आहे तोखे पंहिंजे माउ जो खीर पीआरींदुसि, तुंहिंजो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार मां। जेका माई अचे खीर पीआरण जे लाइ, हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुंहुं कढियो, कंहिंजो खीर पीआई। फ़क़ालत हल अदुल्लुकुम, क़ुरान थो फरमाए त मूसा जी भेण बीठी फ़िरौन खे चई मां तव्हांखे हिकिड़ी माई जो ॾसु ॾियां, वॾी तजुर्बेकार वॾी होशियार माई आहे। केॾो बि ॿारु ॾिंगो हुजे उनखे पाले वेंदी, माठ कराए वेंदी, उनखे खीर बि पीआरे वेंदी। फ़िरौन सम्झी वियो। मूसा जी भेण खे चई छा उहा माई हिन ॿार जी माउ आहे छा? त उहा बि मूसा जी भेण हुई। चई यकफ़ुलूनहु लकुम, उहा तव्हांजे लाइ पालींदी, पंहिंजे लाइ कान पालींदी, तव्हांजे लाइ पालींदी। परेशान तव्हां हो, हुनखे परेशानी कान्हे। सभु चयो सुभान अल्लाह। चयो वारो कर वठी अचीसि। मूसा जी भेण भॼंदी आई पंहिंजे अम्मा खे, जी अम्मा जल्दी कर, अधरो रोए थो पियो, हली खीर पीआरीसि। कंहिं बि माईअ जो खीर नथो पीए। वरबतना अला क़ल्बिहा, रब फरमास मूसा जी अम्मा जे दिल खे मज़बूत कयोसीं। ख़बरदार तोखे उॾाई वञिणो न आहे, मां हिते तुंहिंजे झोलीअ में मोटाईंदुसि। पंहिंजे न्याणीअ खे चई ना मां उॾाई छो हलां, रब मूंसां वाइदो कयो आहे त मां हिते झोलीअ में मोटाईंदोसांसि। मूसा जी भेण भॼंदी आई। चई उहा माई चवे थी मां हेॾा ई न हलंदसि, हेॾे ॿारु खणी अचो। वाह रब तुंहिंजी कुदरत। वहुव यतवल्ला सालिहीन, जंहिंजो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार रब हुजे उहो मूसा। बीबी आसिया उनखे हंज में खयो, भाकुर में खईंसि। सभु मिस्र जूं मायूं, मिस्र जूं दायूं माई आसिया जे पोयां हज़रत मूसा खे खणी अचे मूसा जे अम्मा वटि पहुती। बीबी आसिया चयो अम्मा असां ते रहम नथो अचे, भला हिन बच्चे ते त रहम कर, हिनखे खीर पीआरीसि। जीअं जो मूसा जी अम्मा हज़रत मूसा खे पंहिंजे छातीअ सां लॻायो, खीर पीअण बि शुरू कई, माठ बि थी वियो। मूसा जे अम्मा जे झूपड़ी में नारा लॻी विया, मुबारक हुजई अम्मा, मुबारक हुजई, तोखे तोहफ़ा मिलंदा, तोखे इनाम मिलंदा, तोखे वॾा हदिया मिलंदा। हज़रत मूसा जी अम्मा मूसा अलैहिस्सलाम खे खीर पीआरे वरी उन ई वक़्त में बीबी आसिया जे हवाले कयो, साण पंहिंजो बच्चो वठो। सभु चयो सुभान अल्लाह। वरबतना अला क़ल्बिहा, उन जे दिल खे असां मज़बूत कयो होसीं। बीबी आसिया चयो ईअं कोन थींदो, जंहिं हिंदुरे में मां लुॾंदसि उन हिंदुरे में तूं लुॾंदीअ। जेके लटा मां पाईंदसि उहे लटा तोखे पाराया वेंदा, जेके खाधा मां खाईंदसि उहे खाधा तोखे मिलंदा। जेके मायूं मुंहिंजी ख़िदमत कंदियूं हिन बच्चे जे सदके, उहे मायूं तुंहिंजी बि ख़िदमत कंदियूं, तोखे उते रहणो आहे।
तब मूसा जी अम्मा चयो न मुंहिंजी साण तुंहिंजे मालातुनि खां तुंहिंजे बंगुलनि खां मुंहिंजी कखां ई झोपड़ी मुंहिंजे लाइ 1000 दफ़ा भली आहे वरबतना अला क़ल्बिहा रब फरमाए हुन जे दिलि खे असां मज़बूत कयो होसीं सालिहीन जंहिंजो सरपरस्त ज़िम्मेवार रब हुजे मूसा उते पंहिंजे अम्मा जे झोलीअ में पलिजे पियो पंहिंजे घर में पघार ऐं वज़ीफ़ो दुश्मन जे घर में मिले जंहिंजो सरपरस्त रब हूंदो आहे दुनिया जी काई ताक़त हुन सां मुक़ाबिलो न करे सघंदी सो बाबा हिननि आलिमनि तालिबनि जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार रब अथव इंशाअल्लाह दुनिया जी काई ताक़त इन्हनि सां मुक़ाबिलो न करे सघंदी अॼु वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदासीं इन्हनि जी ख़िदमत कयो सुल्तान महमूद गज़नवी हुयो उनखे 3 शक अचे पैदा थिया वहम अल्लाह मूंखों राज़ी आहे अलाए नाराज़ जंहिं सोमनाथ मंदरु फतह कयो अफ़गानिस्तान खे इस्लाम जो क़िलो बनाई उनखे 3 वहम पैदा थिया हिकिड़ो वहम इहो पैदा थियुसि त अल्लाह मूंखों राज़ी आहे अलाए नाराज़ ॿियो वहम इहो पैदा थियुसि त मां पुटु कंहिंजो आहियां छो त हुनजो पीउ गज़नी बचपन में फ़ौत थी टियों वहम इहा पैदा थियुसि त हीअ अल उलमा वरसतुल अंबिया इहा जेका हदीस आहे त नबियनि जा वारिस आलिम वारिस त असां हुजूं नी बादशाह सोमनाथ मंदिर फतह मां कयो हिंदुस्तान जे हिंदुनि खे टोटा मां चबाया अफ़गानिस्तान खे इस्लाम जो क़िलो मां बनायो ऐं नबी साईं जा वारिस वरी ही आलिम ही तालिब ही ग़रीब मिस्कीन इहा हदीस अलाए सही आहे अलाए ज़ईफ़ आहे इहे 3 वहम पैदा अथसि राति जो गश्त पियो करे गश्त कंदे कंदे ॾिठईं त हिकिड़ो मदरसे जो तालिब आहे वाणे जो दुकानु हुजे हुनजे दुकान ते बत्ती हुजे हिन बत्तीअ ते क़ुर मजीद जो सबक़ पियो यादि करे उहो वाणे जो बत्ती अंदरि भांडे में खणी वञे त उहो तालिब बि बत्तीअ जे पोयां सुल्तान महमूद खे यकीन थी वियो त पक मदरसे में बत्ती न आहे उन वक़्त में आयो शाही दरबार में जेका बत्ती ॿरे पई वज़ीर खे चई त इहा बत्ती हिन मदरसे में मोकिल त हे तालिब हिन बत्तीअ ते वेही करे क़ुर मजीद यादि कनि अल्लाह खे सुल्तान महमूद जी यादि आहे एॾी वणी वई जो उन राति निंड में सुतो ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब थियसि नबी साईं भाकुर पाए करे फरमायुसि ओ गज़नी जा पुट हुनखे शक हो नी त मां कंहिंजो पुटु आहे नबी से वो शक दूर के फरमायो ओ गज़नी जा पुट मुबारक हुजई रब तोखों ॿिन्ही जहाननि में राज़ी थी वियो छो त ॿियो शक इहो अलाह मूंखों राज़ी अलाए न नबी साईं भाकुर पाए करे फरमायुसि ओ गज़नी जा पुट मुबारक हुजई रब तोखों ॿिन्ही जहाननि में राज़ी थी वियो जो तो मुंहिंजे वारिसनि क़ुर मजीद पढ़ण वारनि तालिबनि जे बत्तीअ जो बंदोबस्तु कयो नबी साईं ॿुधायुसि त मुंहिंजा वारिस इहे अथई सॼो वाइदो कयो त हिन जी ख़िदमत कंदासीं तव्हांजा बच्चा डॉक्टर थी विया प्रोफेसर थी विया इंजीनियर थी विया ताजर ऐं वापारी थी विया अञा बि वक़्तु अथव ही मदरसनि में जेके तालिब पढ़नि था ग़रीब मिस्कीन इन्हनि जी ख़िदमत कयो इंशा अल्लाह क़यामत जे ॾींहुं इहे तव्हां ई असांजे बख़्शिश जो ज़रियो थींदा ऐं मां तुलबा खे बि गुज़ारिश थो कयां त हीअ जेके मदरसा आहिनि इहे मादर इल्मी आहिनि जंहिं मदरसे में तव्हां 5 साल 6 साल हिफ़्ज़ कयो आहे या आलिम थिया हो 10-12 साल इहे मादर इल्मी आहिनि माना असांजी माउ आहिनि हीअ 10 साल जेके तालिब हिन मदरसे में पढ़ा हीअ मदरसो हुननि जी छा आहे माउ आहे जीअं अम्मा पंहिंजे बच्चे खे गोद में पालींदी आहे अम्मा पंहिंजे बच्चे खे आराम कराईंदी आहे खेॾाईंदी आहे हीअ मदरसो जेको गोल मस्जिद बेराज कॉलोनी जो आहे हिन मदरसे में जेके तालिब पढ़ा आहिनि इहो मदरसो हुननि जी माउ आहे
10 साल पंहिंजी गोद में हिन मदरसे हिननि खे आराम करायो आहे, खेॾायो आहे, खारायो पीआरियो आहे। ऐं उस्ताद ऐं मोहतिम इहे पीउ जे मिसल अथव। साईं असदुल्ला साहब ऐं ॿिया उस्ताद जेके पढ़ाइल पिया इहे पीउ जे मिसल आहिनि। जीअं पीउ महिनत करे करे पंहिंजे बच्चनि खे खाराईंदो आहे, इहे वीचारा मोहतिम साहब पिनी करे हिननि तालिबनि जी 10 साल ख़िदमत कनि पिया, खाद खुराक जो इंतज़ाम कनि पिया। वीचारा उस्ताद राति जो महिनत करे मुताला करे हिननि बच्चनि खे पढ़ाइनि पिया। तंहिंजे करे उस्ताद ऐं मोहतिम इहे पीउ जे मिसल आहिनि जेके बच्चा हिन मदरसे मां फारिग थियनि था। मां उन्हनि तालिबनि खे गुज़ारिश थो कयां, महिरबानी कजो पंहिंजे अम्मा खे बि न विसारजो, पंहिंजे अबे खे बि न विसारजो। हीउ मदरसो तव्हांजी माउ आहे, इहो मोहतिम साईं असदुल्ला साहब, इहे उस्ताद पीउ जे मिसल आहिनि। इंशा अल्लाह तव्हां पंहिंजे माउ खे पंहिंजे अबे खे न विसारींदव ऐं हर वक़्तु हिननि खां दुआऊं पिया घुराईंदव। इंशा अल्लाह जिथे बि वेंदो अल्लाह ताला तव्हांखे कामयाबु कंदो, तव्हांजे फ़ैज़ खे रब आम ऐं जारी फरमाईंदो। अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला इन इदारे के आबाद फरमाए। ये गोल मस्जिद सुभान अल्लाह साईं कारी मोहम्मद इस्माइल अल्लाह उनकी कब्र ते करोड़ा रहमत नाज़िल फरमाए। तव्हांखे ख़बर आहे साईं कारी मोहम्मद इस्माइल साहब हिते हूंदा त उन वक़्त खां वॾा वॾा बुज़ुर्ग आलिम सभु हिते ईंदा ऐं साईं उन्हनि जी ख़िदमत कई ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि बुज़ुर्गनि जूं दुआऊं आहिनि। इहो इदारो हले थो पियो। हिन वक़्तु बि अल्हम्दुलिल्लाह असांजा हज़रत साईं ॿेर वारा उन्हनि जी सरपरस्ती में इहो इदारो हले थो पियो। अल्लाह वारनि जूं दुआऊं आहिनि। इंशा अल्लाह हीउ मदरसो अञा वधंदो, तरक़ी कंदो। तव्हां बि दुआ घुरो अल्लाह ताला हर लिहाज़ सां अल्लाह ताला हिन मदरसे खे कामयाबु फरमाए, बदनज़र खां रब बचाए। अल्लाह ताला तालिबनि उस्तादनि जी हिफ़ाज़त फरमाए। मिलेगी मंजिल मकसूद ये ईमान रखते हैं, मिलेगी मंजिल मकसूद ये ईमान रखते हैं, हम अपनी रहनुमाई के लिए कुरान रखते हैं। अल्हम्दुलिल्लाह ही हुआ असांजा मेहमान मोहतरम हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब। हींअर आउं नाज़ लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे तालिबुल मदरसे जो तालिबुल इल्म मोहतरम जनाब फजलुर रहमान भुट्टो साहब के त हू माइक ते अचे ऐं नात पढ़े। कंहिं दोस्त जी मोटरसाइकिल जी चाबी उते मोटरसाइकिल में रहिजी वई। बराए करम जंहिंजी चाबी मोटरसाइकिल में रहिजी वई आहे वञी उहो पंहिंजी मोटरसाइकिल वटि बीहे त इंतिज़ामिया वारा हुनजे हवाले कंदा। जंहिं बि दोस्त जी चाबी मोटरसाइकिल में रहिजी वई आहे बराए करम जल्दी वञी पंहिंजी मोटरसाइकिल वटि बीहो त तव्हांखे इंतिज़ामिया वारा चाबी ॾींदा। सभी दोस्त दिल की मुबस्सर दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जेके मिठो कुरान पढ़िया पढ़ंदे पढ़ंदे हाफ़िज़ थिया हार उन्हनि खे पारायो माणिया तिना हिन रुतबा। जेके मिठो कुरान पढ़िया पढ़ंदे पढ़ंदे हाफ़िज़ थिया हार उन्हनि खे पारायो माणिया तिना
हिन रुतबा जेके मिठो क़ुरान पढ़िया इल्म जी हित सुरहान ॾिठम चंड जी हित चांडराण ॾिठम हू जी लोली बि मिठी वहदत जी वाखाण ॾिठम इल्म जी हित सुरहान ॾिठम चंड जी हित चांडराण ॾिठम हू जी लोली बि मिठी वहदत जी वाखाण ॿुधम सुहिणे नबीअ जी रिसालत जा आहिनि हिते दीवान ॾिठा जहिड़ा हिते उस्ताद ॾिठम तहिड़ा तालिब मोर ॾिठा जेके मिठो क़ुरान पढ़िया पढ़ंदे पढ़ंदे हाफ़िज़ थिया हार उन्हनि खे पारायो माणिया तिना हिन रुतबा जेके मिठो क़ुरान पढ़िया मोतियुनि जी माखण मञा मोती तालिब मेड़नि था सोन चांदी लाल हितां हीरा ख़ूब सहेड़नि था मोतियुनि जी माखण मखिया मोती तालिब मेड़नि था सोन चांदी लाल हितां हीरा ख़ूब सहेड़नि था माखीअ जी मां नहर मञा रहमत अठई पहर मञा माखीअ जी मां नहर मञा रहमत अठई पहर मञा बख़्तनि वारनि ॿारनि ते मालिक कई अॼु आहे अता जेके मिठो क़ुरान पढ़िया पढ़ंदे पढ़ंदे हाफ़िज़ थिया हार उन्हनि खे पारायो माणिया तिना हिन रुतबा जेके मिठो क़ुरान पढ़िया हाफ़िज़ खे अल्लाह मिठो दींहं शर जे हीअं चवंदो आक कलामुल्लाह खे तूं पढ़ंदो जन्नत वञ चढ़ंदो हाफ़िज़ खे अल्लाह मिठो दींहं शर जे हीअं चवंदो पाक कलामुल्लाह खे तूं पढ़ंदो जन्नत वञ चढ़ंदो ऐं ॿियो शफ़ा जो हक़ मिलंदो बेश्त ॾहनि खे वठी वी ॾींदो भाग भरी एज़ाज़ुल उलूम हाफ़िज़ प्यारा पैदा कया जेके मिठो क़ुरान पढ़िया पढ़ंदे पढ़ंदे हाफ़िज़ थिया हार उन्हनि खे पारायो माणिया तिना इन रुतबा जेके मिठो क़ुरान पढ़िया शहज़ादा हाफ़िज़ ई मिठा बणिजी पवन आलिम बेअदा दीन जदीनी जलसे में दिल सां घुरूं था अहिड़ी दुआ शहज़ादा हाफ़िज़ ई मिठा बणिजी पवन आलिम बेअदा दीन जदीनी जलसे में दिल सां घुरूं था अहिड़ी दुआ जिनजा बचा हाफ़िज़ बणिया सोना ताजस पाईंदा हाफ़िज़ जा पीउ माउ बि ॾिसंदा महशर में एज़ाज़ वदा जेके मिठो क़ुरान पढ़िया पढ़ंदे पढ़ंदे हाफ़िज़ थिया हार उन्हनि खे पारायो माणिया तिना हिन रुतबा जेके मिठो क़ुरान पढ़िया महबूब मामा जे लुड़कनि मथां बि सदके अरफ़ात जी दुआई सदकनि मथां बि सदके महबूब मामा जे लुड़कनि मथां बि सदके अरफ़ात जी दुआई सदकनि मथां बि सदके अरफ़ात जी दुआई सदकनि मथां बि सदके चहिरे ते ज़ालिमनि जो धक तीर जो हयो चहिरे ते ज़ालिमनि जो धक तीर जो हयो रूमाल सां घोरत हज़रत अलीअ उघियो मैदान उहद जे ज़ख़्मनि मथां बि सदके मैदान उहद जे ज़ख़्मनि मथां
सदकन मथा बसदके महबूब मावाजे लुढ़कन मथा बसदके अरफात जी दुआई सदकन मथा बसदके बैठा हुआ रखी जो हमजा जो लाश वादो बैठा हुआ रखी जो हमजा जो लाश वादो उन दुख जो थियो तूंदो फलकन मथा पढ़ा दो सिर साह मातन सदमन मथा बसदके सिर साह मातन सदमन मथा बसदके अरफात जी दुआई सदकन मथा बसदके महबूब मावाजे लुढ़कन मथा बसदके अरफात जी दुआई सदकन मथा बसदके एक पास शान दो फलकन मथा गुमो प्या एक पास शान दो फलकन मथा गुमो प्या ऐं बेतरफ तदेते सारी उम्र सुमो प्या रहमत जतिन रमूजन राजन मथा बसदके अरफात जी दुआई सदकन मथा बसदके महबूब मावाजे लुढ़कन मथा बसदके अरफात जी दुआई सदकन मथा बसदके अरफात जी दुआई सदकन मथा बसदके वींदे घड़िए कयो प्या उम्मत जी रब खे पारत वींदे घड़िए कयो पा उम्मत जी रब खे पारत रब पाक वट रखो प्या उम्मत पंजी अमानत उन आखिरी वफा जे लम्हन मथा बसदके उन आखिरी वफा जे लम्हन मथा बसदके अरफात जी दुआई सदकन मथा बसदके महबूब मावाजे लुढ़कन मथा बसदके अरफात जी दुआई सदकन मथा बसदके अल्हम्दुलिल्लाह हींअर आज़ान थींदी ऐं आज़ान खां बाद में फ़ौरन असांजो महिमान मोहतरम व मुकरम जनाब अलहाज इमदादुल्ला फलपोटरे साहब जन जूं नातियूं थींदियूं ऐं उन खां पोइ इंशा अल्लाह असांजा मुबल्लिग़ इस्लाम ख़तीब लाजवाब बुलबुल सिंध व बलोचिस्तान हज़रत मौलाना अब्दुल गफ़ूर भुट्टो साहब जन जो ईमान अफ़रोज़ बयान थींदो ऐं उन खां पोइ असांजा महिमान ख़ासि हज़रत साईं अब्दुल हफ़ीज़ कुरैशी साहब बेर शरीफ़ वारा उन्हनि जो ख़िताब बि थींदो ऐं साईं जन जुमे नमाज़ पढ़ाईंदा समूरनि दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे त हीअं आराम ऐं इत्मीनान सां वेहो हींअर आज़ान थींदी वॾो बि हलाए अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह
أشهد أن لا إله إلا الله. أشهد أن محمدا رسول الله. أشهد أن محمدا رسول الله. حي على الصلاة. حي على الصلاة.